दोस्तनि खे हिकु दफ़ो ॿीहर इंडस डायलॉग में भली कार कजे थी। दोस्तो तव्हां सभिनी काफ़ी इंतज़ारु कयो ऐं काफ़ी सारा असांखां पर्सनली सवाल बि पुछा बंगाल वारे मामले ते। कल्ह पंहिंजे पाड़ेसरी मुल्क बंगाल में शेख हसीना वाजी जेका मुल्क जे बानी शेख मुजीबुर रहमान जी धीउ आहे ऐं हुनजो 15 साला हिकिड़ो रूल रहियो आहे, 15 साला हुनजी हुकूमत रही आहे। हुन में बंगाल काफ़ी सारी तरक़ी कई मुआशी तौर ते। ऐं जॾहिं पाण खे ॻोठनि में माण्हू इहे मेणा ॾींदा त तूं टके जो माण्हू आहीं या तुंहिंजी टके जी अहमियत कान्हे, उन टके खे हुन ॾखिण एशिया में वॾी हैसियत बख़्शी, अहमियत बख़्शी ऐं तमामु घणनि मुल्कनि खां हुनखे सगारो बणायो, मुआशी तौरु बंगाल खे सगारो बणायो। पर कल्ह पाण खे हिकिड़ो नओं रंग नज़र आयो ऐं 100 ॾींहंनि खां जारी हिकिड़ो शागिर्दनि जो जेको एहतजाज हो उन नओं रुख अख़्तियार कयो। यानी अॻु में त कोटा सिस्टम जे ख़िलाफ़ जेका अवामी लीग हिकिड़ी कोटा ॾिनी या शेख हसीना वाजिद जी सरकार जेके 1971 जी जंग में विढ़िया हुआ, उन्हनि जे पोइनरनि खे, उन्हनि जा जेके पोयां हुआ ख़ानदान, पोइ आहिस्ते आहिस्ते उहो एहतजाज वियो वधंदो ऐं अपोज़िशन उनखे वॾे पैमाने ते इस्तेमालु कयो। यानी ख़ालिदा ज़िया जी तंज़ीम, बांग्लादेश नेशनल पार्टी, जमायत इस्लामी जन हमेशह गंद कयो आहे सिंध में बि ऐं जिते जिते बि रहिया आहिनि उन्हनि हमेशह गंद ई कयो आहे। बहरहाल उहो जेको शागिर्दनि जो मुतालबो कोटा सिस्टम त उन्हनि ख़तमु करे छॾियो, पर उन एहतजाज खे हिकिड़ो नओं रुख मिलियो अचानक ऐं उहे जेके तमामु तर मुतालबा हुआ उहे हिकिड़े मुतालबे में तब्दील थिया त शेख हसीना वाजिद इस्तीफ़ा ॾे। सो कल्ह उहो इस्तीफ़ा ॾेई भारत रवानी थी वई ऐं मुल्क फ़ौज संभाले वरितो ऐं फ़ौजी सरबराह जेको बंगाली फ़ौजुनि जो वक़ारुज़्ज़मा हुन चयो त असीं उबूरी सरकार जोड़ींदासीं ऐं उन ॾिस में हुन जमायत इस्लामी जो ते अॻुवाण आहे डॉक्टर शफ़ीक रहमान ऐं ख़ालिदा ज़िया जेका जेल में हुई अपोज़िशन पार्टी जी अॻुवाण, हुनखे बि उन्हनि जेल मां आज़ादु करायो ऐं गॾियल तौर ते वेही हू उबूरी सरकार मुतलिक़ ॻाल्हियूं कंदा ऐं कंहिं बि शागिर्दनि जे नुमाइंदे खे कोन विहारियो वियो हुन में। पर अॼु इहे ॻाल्हियूं थियूं त शागिर्दनि जा नुमाइंदा बि हुन में वेहंदा ऐं उबूरी सरकार मुतलिक़ हुई सलाह मशवरो ॾींदा। त पाण हफ़ीज़ जी तरफ़ हलूं था त इहे जेके बि मामला थिया आहिनि उहे कीअं थिया आहिनि, उन्हनि जे पुठियां छा सिर्फ़ु शागिर्दनि जो एहतजाज आहे या कि आलमी धुरियूं बि आहिनि। सो हफ़ीज़ तव्हांखे भली कार कजे थी ऐं असां तव्हांखां इहो मालूम कंदासीं त हीउ जेको कुझु कल्ह बंगाल में थियो या तव्हांखे नज़र आयो शागिर्दनि जो एहतजाज, 100 ॾींहंनि जो एहतजाज, उन में जेके मुतालबा हुआ या कोटा सिस्टम जी जेका ॻाल्हि हुई, सभ खां पहिरीं तव्हां असांजे ॿुधंदड़नि ॾिसंदड़नि खे इहो ॿुधायो त इहो कोटा सिस्टम छा हो ऐं उन कोटा सिस्टम जे ख़िलाफ़ एॾी वॾी तहरीक जी शुरूआत कीअं थी? मंसूर, तव्हांखे ख़बर हूंदी त बांग्लादेश 1971 में आज़ाद थियो ऐं पाकिस्तान जो जेको मौजूदा पाकिस्तान आहे यानी जेको वेस्ट पाकिस्तान आहे उन महिल उहो पॉपुलेशन वाइज़ जेको माइनॉरिटी में हुयो ऐं ईस्ट पाकिस्तान जेको अॼु जेको बांग्लादेश आहे उहो पॉपुलेशन वाइज़ जेको आहे उहो मेजॉरिटी में हुयो। बहरहाल पोइ रिसोर्सिस जी ऐं मुआशी जेका आहे उहो हिननि जो ढांचो पाण में न ठही सघण जी सूरत में ऐं सियासी तौर ते जेके अक्सरियती बंगाली हुआ उन्हनि खे हिते हुकूमत करण जो हक़ न ॾियण जी सूरत हाल में हुननि जेका सिविल वार जे नतीजे में पंहिंजो मुल्क आज़ादु करायो जेके पाण बांग्लादेश चऊं था। सो उहो जेको आज़ादी वारी पूरी जेका हुननि जी जदोजहद हुई जंहिंमें नुमाइंदा जमायत हुई अवामी लीग। सो अवामी लीग जेको आहे उन जो हिकिड़ो मनसूबो हो त बाबा आज़ादी खां पोइ जेके बि माण्हू आहिनि या जेके बि औरतूं आहिनि जिन सां हितां जी मिलिट्री रेप कयो या जेके इंटरनेशनल उन्हनि ते उॾो साबित थिया, वार क्राइम साबित थिया। सो उन वार क्राइम जे नतीजे में जेके बि माण्हू क़तल थिया यानी उते जेके बंगाली 2 लख बंगाली हिकिड़ो अंदाज़ो ॿुधायो वञे थो ऐं जेके बि औरतूं जिन सां रेप कयो वियो या जिन जा जेके पुट या जिन जा जेके नौजवान मुड़ुस या जिन जा जेके माइट शहीद थिया त उन्हनि खे हिकिड़े माना सिस्टमेटिकली हिकिड़े रियासत जेका आहे उहो पंहिंजी जेको रोज़गार यानी जेका नौकरियूं आहिनि या जेकी जॉब्स आहिनि उन्हनि में हुननि खे उहो फैसिलिटेट कंदी। ठीकु आहे। सो 30% जेको कोटा सिस्टम आहे त बाबा उहे फैमिलीज़ जेके मुतासिर आहिनि 1971 वारी जंग जूं या उहे फैमिलीज़ या उहे माण्हू जिन उन स्ट्रगल में थोरो बि किरदार अदा कयो यानी अवामी लीग सॼी उन ज़िमरे में अची थी वञे। छाकाणि त अवामी लीग जा त जेके बि मेंबर्स हुआ जेके बि माण्हू हुआ उन्हनि उहो जेको फ्रीडम स्ट्रगल हुई उन में पंहिंजो किरदार अदा कयो हो। ठीकु आहे। हाणे हिते ॻाल्हि हिकिड़ी पॉइंट नोट करण जहिड़ी आहे त उहो जेको बि बेनिफिशरीज़ हुआ उहो अवामी लीग जा माण्हू हुआ। छाकाणि एट दैट टाइम जेका जमायत इस्लामी हुई उहो त आज़ादी जी मुखालफ़त करे थी पई। ठीकु आहे। ऐं उन महिल ॿी का जमायत हुई न बांग्लादेश में, जेका मेजॉरिटी जमायत हुई उहो हुई अवामी लीग। त उहो जेको कोटा सिस्टम आहे उनजी बेनिफिशरी सिर्फ़ु सिंपल ऐं सिंपल अवामी लीग हुई।
त उहो जेके बि माण्हू कोटा सिस्टम मां बेनिफिट जिन हासिल कयो उहे अञा ताईं मक़सदियती तौर ते जेके आहिनि उहे अवामी लीग सां जुड़ियल रहिया, त उहो जेको पॉलिसी कुछ हद ताईं कुछ वक़्त ताईं हुअणु घुरिजे हा जाइज़, माना सियासत जी शागिर्द जी हैसियत सां, छाकाणि त हिकिड़ो एॾे वॾे लेवल ते माण्हू क़तल कया विया या औरतुनि सां ज़ुल्म कयो वियो, त तव्हां हिकिड़ी हेॾी वॾी पॉपुलेशन जो जेको नौजवान जी पॉपुलेशन जो जेको गैप आयो तव्हांखे उहो फिल करणो हुयो, ठीकु आहे, त कुझु वक़्त ताईं त उहो जाइज़ हुयो त बाबा ठीकु आहे उन्हनि माण्हुनि खे कोटा ॾिजे। बहरहाल अॼु मौजूदा यानी 2024 में उन कोटा सिस्टम जो जेको हुजणु जेको उहो सम्झ खां ॿाहिरि आहे, छाकाणि त जेके जिन मुल्क आज़ादु करायो 1971 में उहे शायदि उन्हनि जे हाणे कोटा बि थिया हुजनि या बड़पोटा बि थिया हुजनि, त उहे समूरा जेके आहिनि उन सिस्टम मां बेनिफिशरी हुआ। हाणे 71 में मुल्क ठहियो, अॼु 54-55 साल थिया आहिनि, त जेको नौजवान आहे जेको अञा अॼु 18 सालनि जो थियो या 20 सालनि जो थियो, उहो उन शइ खे रिलेट ई नथो करे सघे। उहो चए थो त बाबा हिकिड़ो नौजवान जंहिंजे ॾाॾे 71 में स्ट्रगल कई, हाणे हुन ॾाॾे जे स्ट्रगल जे बदिले जेको आहे हुनखे जॉब थी मिले, त इहो मूं सां जेका आहे नाजाइज़ी आहे बुनियादी तौर ते। त इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त ठीकु आहे यार, थोरो सिस्टम कॉम्प्लिकेटेड ज़रूर आहे। त मजमूई तौर ते कोई 55% कोटा हुई, यानी उन में 30% उहे माण्हू जिन आज़ादी में कुर्बानियूं ॾिनियूं या पंहिंजो किरदारु अदा कयो, 10% औरतूं, 10% डिसेबल माण्हू ऐं 15% उहे ज़िला जेके बांग्लादेश में उहे डेवलपमेंट इंडेक्स में न आहिनि। मिसाल जे तौर ते असां वटि बि कोटा आहे न, त बाबा 60% ॿाराड़ी, 40% शहरी आबादी आहे, उन में बि जेके डिसेबिलिटीज़ या माइनॉरिटी कोटा ऐं औरतुनि जो कोटा, यानी कोटा सिस्टम असां वटि बि साॻियो आहे, ठीकु आहे, पर असां वटि ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो शऊरी सतह ई न आहे, माण्हू खे उहो अंडरस्टैंडिंग ई न आहे त बाबा कोटा सिस्टम नौजवान जेके असां जहिड़ा आहिनि उनखे कीअं हर्ट करे थो पियो। त उते कोई 55% कंप्लीट कोटा सिस्टम हो, ऐं जेके ॿिया मेजॉरिटी जा जेके नौजवान आहिनि उन्हनि जे लाइ बचो ई 45% ते जिन ते उन्हनि खे कॉम्पीट करणो हो ऐं सरकारी नौकरी हासिल करणी। असांजो जेको भरे सघे जो माण्हू आहे उन्हनि जी माइंड सेट इहा आहे त बाबा सरकारी नौकरी जेका आहे उहो सिंपल आहे, रिलायबल आहे, माना मुंहिंजो घर बहितर हले वेंदो, ॿारनि जी एजुकेशन थी वेंदी ऐं केॾा ॿाहिरि कोन वञिणो पवंदो। जेका मेंटेलिटी हिते आहे सरकारी नौकरी जे लाइ, उहो समूरे भरे सघीर में तव्हांखे सब कॉन्टिनेंट में मिलंदी। हालांकि बांग्लादेश में तमामु घणी इंडस्ट्रियलाइजेशन आहे, ख़ासि तौर ते टेक्सटाइल जी, त नौजवान उते बि थी सघनि था पिया एडजस्ट, पर माण्हू घणा जेके आहिनि उहे सरकारी नौकरी जी तरफ़ ईंदा आहिनि। सो कोटा जो बुनियादी तौर ते इहो हो ऐं उन कोटा जे ख़िलाफ़ माज़ी में बि एहतिजाज थींदा आया आहिनि, कोई ही फर्स्ट टाइम एहतिजाज न आहे, माज़ी में थींदा आया आहिनि। बहरहाल ही जेको वायलेंट थी चुको आहे एहतिजाज, छाकाणि त हिन दफ़े चोथों दफ़ो जॾहिं शेख हसीना गॾिजे आई, त आउं सम्झां थो त हाणे तमामु घणा फैक्टर थी विया। हिकिड़ो त मुआशी तौर ते बांग्लादेश जी उहा कारकर्दगी न हुई। बांग्लादेश हींअर मौजूदा वक़्त में जेको IMF जे प्रोग्राम हेठि ऐं शेख हसीना, तव्हांखे यादि हूंदो न, कोई 15 महीनों अॻु में चीन वई हुई $5 बिलियन जे लाइ। सो चीन $5 बिलियन त न ॾिना, पर कुझु बि न ॾिनो ऐं शेख हसीना पंहिंजो 4 ॾींहंनि जो दौरो जेको आहे उहो 2 ॾींहंनि वापसि ख़तम करे वापसी आई। ऐं पोइ बाद में हुन स्टेटमेंट बि ॾिनी त बाबा मूंखे हिकिड़े मग़रबी मुल्क चयो त तव्हांखे असांखे बेस ॾियो या ॿी सूरत में असां म्यांमार ऐं बांग्लादेश मां जेको आहे हिकिड़ो ठाहींदासीं, मुल्क ठाहींदासीं ऐं पंहिंजा जेके जियो पॉलिटिकल इंट्रस्ट आहिनि उहे पूरा कंदासीं। ऐं उते हिकिड़ी अपोज़िशन जी बि घणी जेका आहे उहो सगारी कुवत मौजूदु आहे, छाकाणि त जॾहिं बि को बि वज़ीर आज़म हुजे, सदर हुजे, हुकूमत हुजे, हिकिड़े घणे वक़्त ताईं जॾहिं हुकूमत करे छॾींदी आहे त माण्हुनि में हिकिड़ी अपराइज़िंग इटसेल्फ बिल्ट थींदी आहे, ठीकु आहे, उहो पॉलिटिकल प्रोसेस आहे जंहिं नतीजे में माण्हू 15 सालनि खां पोइ 15 सालनि में अॼु फलाणी ॻाल्हि ते वज़ीर आज़म खां कावड़िया, सुभाणे फलाणी ॻाल्हि ते कावड़िया, ईअं जेके नंढियूं नंढियूं कावड़ियूं आहिनि उहे गॾिजी करे वॾी कावड़ में तब्दील थींदियूं। सो उहो 15 सालनि जो जेको मुसलसिल दौर आहे उन में बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन ग़लतियूं कयूं हूंदियूं, इंसान आहे, पॉलिटिकल पर्सन आहे, त ग़लतियूं करे थो। पॉलिसीज़ में कंहिंखे पॉलिसीज़ पसंदि हूंदियूं, कंहिंखे न हूंदियूं। सिंध ऐं पीपल्स पार्टी जहिड़ा त नसीब न आहिनि न, माना शेख हसीना वाजिद जेका आहे उहो सिंध में त कोन हुई, जो हिते 15-20 सालनि खां माण्हू चुरनि ई नथा त उन्हनि सां छा थिए पियो, छा न पियो थिए। सो आई बिलीव के जेको जेके एहतिजाज हुआ उहे नेचुरल बुनियादनि ते हुआ, ऑर्गेनिक बुनियादनि ते हुआ, पर ॿिया फैक्टर्स हुआ जीअं जियो पॉलिटिकल मूं तव्हांखे ॿुधाया, जीअं मुआशी फैक्टर्स ॿुधाया बांग्लादेश जा, त उहे सभु गॾाणा ऐं पोइ उन जे नतीजे में जेके आहिनि उहे माण्हू गॾिजी आया। तव्हां जेकॾहिं फुटेजिस ॾिसंदो त रुॻो नौजवान न आहिनि, उन में वॾी उमिरि जा माण्हू आहिनि। ख़ासि तौर ते तव्हांखे जमायत जे माण्हुनि जो तमामु घणो अंग नज़र ईंदो, छाकाणि जमायत
जे लाइ शेख हसीना वटि माना नो स्पेस हो। उन्हनि जे अॻवाननि खे हुन पहिरीं फायूं ॾियरायूं, पोइ पाबंदी लॻाई जमायत ते। जमायत जो तमामु घणो असर रसूख मौजूदु आहे। 1975 में हुननि पाकिस्तान जी जेका जमायत इस्लामी आहे उन सां एफिलिएशन त टोड़े छॾी आहे ऑफिशियली, बट किथे न किथे हिननि जा पाण में लिंकेजिस आहिनि। सो पाकिस्तान जी बि हिते इन्वॉल्वमेंट ॿुधाइनि पिया त पाकिस्तान जी किथे न किथे इन्वॉल्वमेंट आहे। सो इहा सॼी सूरत हाल आहे हिन वक़्त जी मंसूर। अच्छा हाफ़िज़, इहा ॻाल्हि त तव्हांजी बिल्कुलु ठीकु आहे त नस्ल दर नस्ल जेका कोटा आहे उहा ॾियणु जाइज़ कोन्हे। 2024 में हिकिड़ी वॾी आबादी वारो मुल्क आहे, जेकॾहिं हुते कोटा हूंदी त पोइ लाज़मी तौर ते जेके नौजवान आहिनि उहे एतिजाज कंदा ऐं उन्हनि जी खे जॾहिं कुझु मिलंदो ई कोन, रोज़गार न मिलंदो, ऐं ॾखिण एशिया जे माण्हुनि जी जेका नफ़्सियात आहे उहा सरकारी नौकरी हासिलु करण वारी आहे। सो बहरहाल तव्हां जेका जियो पॉलिटिकल ॻाल्हि कई, या मग़रिबी शेख हसीना वाजिद पाण चयो त को हिकिड़ो मग़रिबी ताक़तवर मुल्क आहे जेको असां खां फ़ौजी बेसिस घुरे पियो। सो मुंहिंजे ख़्याल में त उहो मग़रिबी मुल्क अमेरिका ई थी सघे थो, जेको ॾखिण एशिया में पंहिंजा पेर ॼमाइणु घुरे थो, अस्करी थो। सो उन जे पुठियां अमेरिका जा कहिड़ा मुफ़ाद थी सघनि था जो हुन बांग्लादेश ताईं इन जी घुर कई। हालांकि पाकिस्तान बि हिते मौजूदु आहे ऐं पाकिस्तान आसानी सां उन्हनि खे सभु शयूं मुहैया कंदो रहियो आहे, पर बांग्लादेश खां इहो पंहिंजा मिलिट्री बेसिस घुरणु उन पुठियां अमेरिका या को बि ॿियो मग़रिबी मुल्क हुजे उनजा कहिड़ा मुफ़ाद थी सघनि था, तव्हांखे छा थो लॻे? मंसूर, पहिरीं ॻाल्हि त तव्हां क्लियर करे छॾियो त मग़रिबी मुल्क अमेरिका थी सघे थो। कैनेडा त बेसिस हासिल कोन कंदो, ठीकु है। यूके त सॼो मिडल ईस्ट, सॼो साउथ एशिया ख़ाली करे वियो, त हुनखे हिकिड़े बेसिस जी कहिड़ी ज़रूरत थी पए। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त अमेरिका खे छो मिलिट्री बेस खपे पियो बांग्लादेश में, ठीकु है, जॾहिं त तव्हांजे लफ़्ज़नि में त पाकिस्तान उन वटि हिकिड़ी अल्टीमेट चॉइस आहे। त पाकिस्तान हाणे चॉइस रही न आहे अमेरिका जे लाइ, छाकाणि त उन चॉइस जे बदिले में जेको पाकिस्तान घुरे थो उहो अमेरिका उनखे ॾेई नथो सघे, ठीकु है। पाकिस्तान घुरे थो पैसा सिंपली, त बाबा 46 बिलियन डॉलर्स हिननि इन्वेस्ट कया आहिनि, चाइना असां वटि इन्वेस्ट कया आहिनि, तव्हां एतिरा अची इन्वेस्ट करियो, असां चाइना खां जेके आहिनि पतो वठण जे लाइ तयारु आहियूं। तव्हांखे यादि हूंदो डोनाल्ड ट्रम्प हिकिड़ो ट्वीट कयो, हुन चयो त बाबा असां पाकिस्तान खे कोई 48 अरब डॉलर ॾिना आहिनि, हुन 1947 खां पोइ अॼु ॾींहं ताईं जी ॻाल्हि कई। हुन चयो त छो ॾिना? त इहो सवाल डोनाल्ड ट्रम्प जो न हो, इहो सवाल अमेरिकी माण्हुनि जो, त बाबा तव्हां पाकिस्तान या हेड़ियूं जेके रियासतूं आहिनि तव्हां हुननि खे छो पिया पैसा ॾियो, ठीकु है। त जियो पॉलिटिकल इंटरेस्ट जे लाइ अमेरिका एॾी वॾी लेवल ते पाकिस्तान में इन्वेस्टमेंट न कंदो, ऐं पाकिस्तान डायरली नीड इन्वेस्टमेंट, प्योर इन्वेस्टमेंट, पैसा खपनि हिननि खे, इन्वेस्टमेंट खपे, हिते बिज़नेस एक्टिविटीज़ खपनि। अमेरिका जो जेको हिते अचण जो मक़सदु आहे उहो बिज़नेस एक्टिविटीज़ जे लाइ न आहे, जॾहिं त चाइना जो जेको हितां जो हिते पाकिस्तान में एंट्री आहे उहो सिंपल बिज़नेस माइंड त हिकिड़ो कारोबारी शख़्स आहे जेके जेकॾहिं रस्तो किथां बि वेझो मिलंदो त हू वेझो ऐं सेफ मिलंदो त हू उतां वठंदो। सो जॾहिं चाइना पंहिंजे जेको आहे उहो ईस्टर्न कोस्ट वटां, स्टेट ऑफ मलाका वटां, ऐं पोइ अरेबियन सी मां थींदो स्विस कैनाल मां जॾहिं गुज़रंदो आहे त इहो पूरो 45 ॾींहंनि जो सफ़र आहे। पर जॾहिं चाइना पंहिंजे लैंड जेको आहे उहो वे जे तहत, यानी ज़मीनी रस्ते जे तहत जेको उइगर मुस्लमान आहिनि जेके पाण शिंजियांग चऊं था, उहो प्रोविंस क्लियर करे ऐं उतां जो जेको आहे कश्मीर वटां पाकिस्तान में दाख़िल थिए थो, पोइ पाकिस्तान मां गवादर या कराची जे थ्रू जॾहिं उहो मिडल ईस्ट या स्विस कैनाल मां यूरोप वञे थो त उन जी डेस्टिनेशन कंप्लीट 7 ॾींहंनि जी बीहे थी, ऐं तमामु घणो उन में फ्यूल जो जेको आहे बचत थिए थी। ऐं ॿी ॻाल्हि इहा त पाकिस्तान जी जेका अञा तमामु घणी पॉपुलेशन आहे, उहे जेको इंटरनेशनल जेके माना मार्केटिंग आहे, जंहिंखे असां तमामु घणी शयूं अचे थी वञनि, इलेक्ट्रॉनिक्स जूं आहिनि, गाॾियुनि जूं आहिनि, उहो उन ताईं पहुच ई न आहे, त उहो अनटचेबल मार्केट आहे। जेकॾहिं मार्केट जी लैंग्वेज में पाण चऊं त चाइना उन अनटचेबल मार्केट खे बि कैप्चर करणु चाहे थो, जॾहिं त अमेरिका जा हिते मार्केट में को बि इंट्रस्ट न आहे। जियो पॉलिटिकली इंट्रस्ट थी सघनि था, पर मार्केट में को इंट्रस्ट न आहे। पाकिस्तान खे हाणे मार्केट जी इंट्रस्ट वारो माण्हू खपे, जेको हिते हितां जा जेके बि रिसोर्सिस आहिनि उन्हनि जो इस्तेमालु करे उन्हनि खे पैसा ॾिए, सिंपल इज़ दैट। सो पाकिस्तान ऑप्शन आहे त पाकिस्तान जेको आहे पाकिस्तान कुझु हेल्प ॾियनि, मिलिट्री बेस ॾिए, उतां उन मिलिट्री बेस तां रही करे उहो चाइना जे अगेंस्ट जेको आहे उहो एक्टिविटीज़ करे सघे अमेरिका। तव्हां जेकॾहिं कल्ह जी डॉन पढ़ी हूंदी त सिंपल प्राइम मिनिस्टर जी जेका लैंग्वेज, उहा प्राइम मिनिस्टर जी लैंग्वेज न आहे, GHQ जी लैंग्वेज आहे। उन सिंपल जवाबु ॾिनो हिकिड़ी पब्लिक स्टेटमेंट तहत त बाबा जेको चीन असांजे लाइ करे पियो उहो अमेरिका नथो करे सघे, ठीकु है।
हाणे चीन छा पियो करे, अमेरिका छा नथो करे सघे, उन जा जेको हिकिड़ो पर्सपेक्टिव आहे उहो मूं तव्हांखे ॿुधायो। उन जा तमामु घणा ॿिया पर्सपेक्टिव डिफेंस जे तहत बि आहिनि, ऐं मोरली ऐं जेको डिप्लोमेटिकली सपोर्ट आहे चीन ॾिए थो पाकिस्तान खे, उहो अमेरिका नथो ॾेई सघे। मिसाल जे तौर ते हाफ़िज़ सईद जे ख़िलाफ़ जॾहिं आलमी वारंट निकिता पे त उन्हनि जे ख़िलाफ़ UN सिक्योरिटी काउंसिल में चीन उनखे वीटो कयो। तव्हां सम्झी सघो था छा अमेरिका वीटो कंदो? कॾहिं बि न। त जेके बि हितां जा मामला आहिनि उन्हनि खे चीन जेको आहे सपोर्ट कंदो रहियो आहे। पाकिस्तान जो जेको बि स्टांस आहे उनखे UN सिक्योरिटी काउंसिल में अमेरिका न कंदो। उनजे करे जेको चीन वाकई में जेको पाकिस्तान जे लाइ करे पियो, अमेरिका न करे सघंदो। उनजे करे अमेरिका खे हिकिड़ो सिंपल हिकिड़ो मुल्क खपियो पिए जेके उहो कुझु पैसा ॾे आया ऐं कुझु सपोर्ट ॾे आया, उतां खां हू मिलिट्री बेस हासिल करे आया इंडियन ओशन में। हाणे सिर्फ़ इंडियन ओशन में जेको आहे उहो मिलिट्री बेस हासिल करण में एॾी इंपॉर्टेंस जी ॻाल्हि न आहे, छाकाणि त UAE में अमेरिकी बेसिस आहिनि। परियां पूरो जेको अरेबियन पेनिनसुला आहे उन में अमेरिकी बेसिस आहिनि, हेठि इंडियन ओशन जे विच में बि अमेरिकी बेसिस आहिनि, ऐं इंडिया बि हुन जो तमामु घणो सॻारो इतादी मुल्क आहे। पर अमेरिका खे बांग्लादेश वारे एरिया में छो बेस खपे या छो उनखे प्रेजेंस खपे, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन जो ॿ मुल्क रीज़न्स आहिनि। हिकिड़ो आहे म्यांमार, ॿियो आहे थाईलैंड। हाणे चीन जा ॿ प्रोजेक्ट आहिनि, हिकिड़ो त म्यांमार में हुनजी तमामु घणी इन्वेस्टमेंट आहे, उते जी जेका जनता आहे यानी उते जो जेको मिलिट्री रूलर आहे उहो चीन जे वधीक वेझो आहे बनस्पतन अमेरिका जे, त उहो चीन खे उते पंहिंजा बेसिस बि ॾिए पियो, ऐं चीन जी जेका उते इन्वेस्टमेंट बि वधे पई, चीन जी उते माइनिंग जी जेके फैसिलिटीज़ आहिनि उहे बि वधनि पियूं। ऐं ॿी जेका अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त थाईलैंड मां जीअं पनामा केनाल आहे, पनामा मुल्क आहे लैटिन अमेरिका जो, ईअं थाईलैंड मां हिकिड़ो तमामु घणी नेरो पट्टी आहे ज़मीन जी, उतां खां उहो ज़मीन खे कट करे चाइना जो लॉन्ग टर्म प्रोजेक्ट उहो इहा आहे त जेको पैसिफिक ओशन ऐं इंडियन ओशन उन्हनि खे पाण में मिलाईंदा, यानी हुननि खे जेको स्टेट ऑफ मलाका वटां अमेरिका कंट्रोल करे थो रूट खे, उन रूट खे स्केप करणो आहे। हाणे उन खे रूट खे स्केप करण जा टे बुनियादी रूट आहिनि। हिकिड़ो त गवादर वारो जेको इट सेल्फ अनसेफ आहे, हाणे बलोच स्ट्रगल जे अचण सां, ठीकु आहे। ॿियो आहे जेको मथां रूस वटां फ्री आर्टिक ओशन मां, जेको इट सेल्फ जेको आहे उहो साल जा 12 महीना बंदि हूंदो आहे, छाकाणि त आर्टिक ओशन जेको आहे फ्रीज़ थी वेंदो आहे। टियों आहे मलाका स्टेट वारो। हाणे स्टेट ऑफ मलाका जेका आहे उहो कंप्लीटली कंट्रोल आहे अमेरिकन जेको आहे असर जे, ठीकु आहे। हाणे चीन खे हिकिड़ो ॿियो बि रस्तो खपे जेको उहो थाईलैंड मां माना कढणु चाहे पियो, उन ज़मीन जी पट्टी खे कटे, सुइज़ कैनाल जीअं जी सुइज़ कैनाल खे कटियो वियो ऐं ज़मीन जी पट्टी खे कटे हिकिड़ो कैनाल ठाहियो वियो, मेडिटेरियन सी खे इंडियन ओशन सां मिलायो वियो, ईअं पैसिफिक खे इंडियन ओशन सां मिलाइण जो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे चीन जो। सो इहो लॉन्ग टर्म प्रोजेक्ट जेको चीन जो आहे, इन खे कंट्रोल करण जे लाइ, माना जी चीन इन खे करे न वञे, प्रैक्टिकलाइज़ न करे वञे, अमेरिका जो बे ऑफ बंगाल में हुजणु ॾाढो अहमियत जोॻो आहे। हाणे बे ऑफ बंगाल में ॿियो हिकिड़ो मुल्क थिए थो श्रीलंका। श्रीलंका में तव्हां सम्झो त उहो चीन नवाज़ गवर्नमेंट पहिरीं बि हुई ऐं हाणे बि आहे। सो हाणे तव्हां थोरो कैलकुलेशन करियो त हिकिड़ो ई मुल्क बचियो पियो जेको अमेरिका खे जेके उहो लैंड ॾे, उहो बचियो पियो बांग्लादेश। सो दैट्स वाई हू बांग्लादेश जी शेख हसीना वाजिद वटि विया ऐं शेख हसीना चयो त मूं जेको आहे उन बेस ॾियण खां इनकार कयो ऐं नतीजे में मूंखे धमकियूं मिलनि पियूं, ऐं उहो धमकियुनि जो नतीजो तव्हां ॾिठो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे फॉरेन इन्वॉल्वमेंट त आहे न इन्हनि पूरनि जेके बि प्रोटेस्ट थिया इन जे लाइ। पोइ आउं सम्झंदो जेको जियो पॉलिटिकल इशू जेकॾहिं आहे को, मुंहिंजी अंडरस्टैंडिंग मूजिबि उहो इहो थी सघे थो। हालांकि इशू जेको आहे मैप ते सम्झाइण जहिड़ो, असां वटि मैप जी सहूलियत मौजूदु न आहे जो पाण उनखे वर्बली सम्झायो, उमेद कयूं था त उहो सम्झी वेंदा। अच्छा हाफ़िज़, तव्हां ज़बरदस्त नमूने इहो समूरी अमरीकी जेका प्लानिंग आहे उहा सम्झाई, पर हाणे मां तव्हां खां इहो सम्झणु चाहींदुसि त जेका ख़ालिदा ज़िया आहे, बांग्लादेश नेशनल पार्टी जी जेका चेयरपर्सन आहे, जेका जेल में हुई, कल्ह हुनखे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो वियो बांग्लादेश जे सदर तरफ़ां। उन लाइ इहो चयो वेंदो आहे त हू प्रो चाइना आहे, ठीकु आहे। त हिकु पासे हसीना वाजिद जो अमेरिका खे मना करणु, यानी अवामी लीग तरफ़ां बि उनखे मना करणु त असीं तव्हांखे पंहिंजा मिलिट्री बेसिस न ॾींदासीं। ॿिए पासे ख़ालिदा ज़िया जी तंज़ीम जो प्रो चाइना हुजणु, ठीकु आहे। जमायत इस्लामी खे ऐं फ़ौज खे किथे न किथे अमेरिका इस्तेमालु करे सघे थी, पर अॼु जेके बंगाली जन एहतिजाज कया शागिर्दनि, उन जे नुमाइंदनि चयो त असांजी सलाह मसलियत खां सवाइ, असांजे सलाह मशवरे खां सवाइ का बि उबूरी सरकार असीं क़बूल न कंदासीं, न ई असां फ़ौजी राज क़बूल कंदासीं। सो इन समूरे सिनारियो में, पस मंज़र में
ही जेको मंज़रनामो हाणे साम्हूं आयो आहे उन में तव्हांखे छा थो लॻे त अमेरिका जा मुफ़ाद उते पूरा थी सघनि था? छाकाणि त जेको फ़ौजी राॼ आहे हिन सूरत-हाल में मूंखे नथो लॻे त फ़ौज उते का मार्शल लॉ लॻाए सघंदी या डायरेक्ट रूल करे सघंदी। सो तव्हांखे छा थो लॻे त अमेरिका पंहिंजा मुफ़ाद शेख हसीना वाजिद जे वञण खां पोइ पूरा करण में कामयाब थींदो? मंसूर, तव्हां ॾाढी अहम ऐं तमामु ज़बरदस्त ॻाल्हि कई। इन में हिकिड़ी ॻाल्हि ऐड कंदो हलां, पोइ पाण इन टॉपिक ते अचूं था। त शेख हसीना वाजिद जेका आहे उहो प्रो इंडिया हुई ऐं ख़ालिदा ज़िया प्रो चाइना त नथो चई सघिजे, बट हुनजी जेका पॉलिसीज़ आहिनि उहे इंडिया जे अगेंस्ट ज़रूर हुयूं। ठीकु आहे, हू इंडिया खे हिकिड़ो ट्रस्टवर्थी पार्टनर न पिए सम्झी, ऐं जेके बि शेख हसीना इंडिया सां मुआहिदा कया, जॾहिं उहे मुआहिदा कंप्लीट थींदा, उहो चवंदा त ही जेको आहे उहो ट्रीटी ऑफ स्लेवरी आहे। ही चवंदा असां शेख हसीना सॉरी ख़ालिदा ज़िया चवंदी त असीं हाणे हिंदुस्तान जो ग़ुलाम आहियूं, हिंदुस्तान जे असर हेठि जेको बांग्लादेश आहे। सो इहो हिकिड़ो सिनेरियो ज़रूर आहे। पर तव्हां जेकॾहिं यूएस डिपार्टमेंट जी, स्टेट डिपार्टमेंट जी तव्हां प्रेस रिलीज पढ़ंदो, उनमें उन्हनि फ़ौज जे अमल खे साराहियो हुई। ठीकु आहे, त फ़ौज जेको कयो उहो ज़बरदस्त कयो। ऐं हींअर हिकिड़ी मूं पोस्ट पढ़ी पे तमामु मूंखे अहम लॻी, छाकाणि त उन में साईं हफ़ीज़ कुंभार विदाउट इंफॉर्मेशन, क्रेडिबल इंफॉर्मेशन जी पोस्ट नाहे कंदो। हुन इहा हिकिड़ी ॻाल्हि कई त जेको यूनिस खान, ठीकु आहे, उहो हिकिड़ो बांग्लादेशी बैंकर हुयो, जंहिंखे जेको मौजूदा इंटर्न गवर्नमेंट आहे उन में सम्झो त उनजो हिसो ॾिनो वियो आहे। उहो क्लिंटन फाउंडेशन जो वॾो डोनर हुयो। त ईअं हिकिड़ो ॿियो बि हिकिड़ो प्रोफेसर आहे, उहो बि अमरीकी नवाज़ आहे, उनखे बि इन इंटर्न गवर्नमेंट जो हिसो ठाहियो वियो। ऐं ख़ुदि जेको आर्मी चीफ आहे उन जे लाइ जेकॾहिं तव्हां स्टेट डिपार्टमेंट जी जेकॾहिं तव्हां लैंग्वेज ॾिसंदो त तव्हांखे सम्झ में अची वेंदो त किथे न किथे उहो अमरीकी असर हेठि ज़रूर आहे। सो फ़िलहाल चवण वक़्त खां अॻु में हूंदो त छा प्रो अमेरिका बणिजे सघे थो बांग्लादेश या न, छाकाणि त प्रो अमेरिका कंहिं हद ताईं जेको आहे उहो इंडिया बि त आहे न, पर इंडिया ते अमेरिका एॾो रिलाय नथो करे सघे, एॾो सम्झो त एतबार नथो करे सघे, छाकाणि त हुननि खे लॻे थो त भाई इंडिया जी पॉलिसीज़ जेके आहिनि उहे ख़ुदि मुख़्तियारी जे बुनियादनि ते आहिनि। ठीकु आहे, सो ॾिसजे अञा वक़्त खां अॻु में इहो ॿुधाइणो हूंदो त छा इहो इन जे पोयां इहो इंटरनेशनल गेम आहे या न। हाणे सवाल इहो त जेकॾहिं उहा इंटरनेशनल गेम आहे त छो आहे, पाण उन जो जवाबु ॾिनो। अञा वाज़े न आहे त छा वाकई में इहो पोयां इंटरनेशनल गेम आहे या न, छाकाणि त जेको मौजूदा ज़मीनी हक़ीक़तूं लॻनि पियूं उन में इंटरनेशनल गेम जेको आहे उहो घटि पई तव्हांखे नज़र अचे। बांग्लादेश जा जेके पंहिंजा सियासी ऐं मुआशी मसइला आहिनि उहे तव्हांखे वधीक पिया नज़र अचनि, या शेख हसीना जो उन सोसाइटी खे जेको डील करण जो तरीक़ेकार हो, मिसाल जे तौर ते नंढड़ा जेके प्रोटेस्ट थींदा त डायरेक्ट मिलिट्री ॻाल्हाईंदी त तव्हां वञो ऐं एक्शन खणो। हाणे तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल जेके बि स्टूडेंट प्रोटेस्ट थिया उन में बि 400 स्टूडेंट्स जेके आहिनि उहे वायलेंस में क़तल थी चुका आहिनि या इन में मारिजी चुका आहिनि। त इहो तरीक़ेकार हो, जॾहिं तव्हां ब्रूटल फोर्स इस्तेमालु कंदो पोइ उहो खणे शेख मुजीब जी धीउ छो न इस्तेमालु करे, उहो जाइज़ न आहे। जेकॾहिं ब्रूटल फोर्स भुट्टो इस्तेमालु करे थो बलोचनि ते त उहो बि जाइज़ न आहे। ठीकु आहे, भुट्टे जी धीउ करे थी त उहो बि जाइज़ न आहे। कहिड़ो बि माण्हू करे थो, कहिड़े बि बैनर हेठि करे थो, जेकॾहिं फोर्स जो इस्तेमालु करे थो त उहो जाइज़ न आहे। सो सिंपल इज़ दैट। मूंखे लॻे पियो त उतां जा जेके अंदरूनी मामला आहिनि उहो ई सबबु बणिया आहिनि शेख हसीना जी जेका आहे उहो नेकाली जा। हफ़ीज़, बिल्कुलु तव्हां जूं ॻाल्हियूं तमामु दुरुस्त आहिनि त शेख हसीना वाजिद जी आमराणी पॉलिसियुनि जे करे ई उते जेके एहतिजाज आहिनि उन्हनि कर खयूं, उन्हनि उभार खयूं, पर पोइ शागिर्दनि जा जेके मुज़ाहिरा आहिनि उन्हनि में आम माण्हुनि जो इन पैमाने ते शरीक थियणु ऐं जमायत इस्लामी जहिड़ी जेका हिकिड़ी खूनख्वार तंज़ीम आहे जेका हमेशह सेक्युलर पिणे जे तरक़ी पसंदी जे ख़िलाफ़ रही आहे, उन जो उन में शामिल थियनि, उन जे माण्हुनि जो उन में शामिल थियणु, उन जी डिक्टेशन ते शागिर्दनि जो हलणु, यानी कोटा सिस्टम बि ख़तमु थी चुको हो, पर पोइ उन एहतिजाज खे उन्हनि माठो न थियणु ॾिनो। कल्ह मूं जेके आलमी रहनुमा आहिनि उन जा काफ़ी सारा बयान ॿुधा, पर जेका यूएस स्टेट डिपार्टमेंट आहे पूरी दुनिया जा जेके अॻवान हुआ उन्हनि बंगाली अवाम खे चयो त असीं तव्हांखे चऊं था त तव्हां सब्र ऐं तहमुल जो मुज़ाहिरो करियो, पर अमेरिका डायरेक्ट फ़ौज खे चयो त तव्हां अमुन कराइण में भरपूर कोशिशूं कयो जीअं तव्हां अॻु में बि कयूं आहिनि। ऐं जोसेफ बोरल जेको यूरोपियन यूनियन जो फॉरेन पॉलिसी चीफ आहे, इंतहाई ॾाहो माण्हू आहे, मां हमेशह तव्हांखे चवंदो रहियो आहियां। सो उन ॾाढो चयो त असांखे न रुॻो इन ते तफ़्तीश आहे त सरकार तशदुद कयो आहे, पर असांखे उन्हनि तरफ़ां उन्हनि माण्हुनि
मुतलिक़ बि तफ़्तीश आहे, जेके सरकार ते तशद्दुद कनि था, जेके अस्करी फोर्सिस ते तशद्दुद कनि था, जेके प्राइम मिनिस्टर हाउस ते का कनि था, जेके मुल्क जे बानी जा मुजस्मा टोड़नि था। सो बोरेल ईअं चयो, पर यूएस स्टेट डिपार्टमेंट क्लियर फौज खे चयो त तव्हां अचो ऐं ज़बरदस्त ऐं शानदार नमूने सां तव्हां अची अमुन करायो ऐं तव्हां जेको कुझु कयो आहे ज़बरदस्त कयो आहे। ऐं उन्हनि हिकिड़े मिंट में ई जॾहिं आर्मी चीफ चयो त असीं उबूरी सरकार जोड़ियूं पिया, यूएस चयो त असीं हिनखे भली कार कयूं जेका उबूरी सरकार आहे। सो किथे न किथे हिन जे पुठियां अमेरिका ज़रूर आहे, उन्हनि जे बयाननि मां ई क्लियर ज़ाहिर थिए पियो। पर हफ़ीज़ हिकिड़े नंढिड़ो सवाल आहे, जीअं तव्हां चयो त मूंखे लॻे थो त इहो समूरो अंदरूनी इंतिशार हो ऐं उन जो ई इहे इज़हार आहे। छा शागिर्दनि जो हिकिड़ो मुज़ाहिरो जेको कोटा सिस्टम जे ख़तमु थियण सां हफ़्तो अॻु माठो थी चुको, उन जो ईअं हिकु दफ़ो ॿीहर कर खणणु ऐं राति जॾहिं सदर ऐं आर्मी चीफ ऐं जमायत इस्लामी जो अॻवान डॉक्टर शफ़ीक रहमान टई पाण में वेठा उबूरी सरकार जोड़ण मुतलिक़ इन मां छा थो ज़ाहिर थिए? मंसूर, तव्हां हिकिड़ी अहम ॻाल्हि कई त छा शेख मुजीब जो जेको स्टेचू वेंडलाइज़ कराइण, तव्हां उन जा फुटेजिस ॾिठा नी कि 100 माण्हू आहिनि, तव्हांखे नथो लॻे त जमायत जा 100 माण्हू न हूंदा? शेख मुजीब जंहिं जमायत जो पूरो एजेंडा हो पाकिस्तान सां यूनिफिकेशन, उन खे ख़तम कराए हिकिड़ो अलॻि मुल्क ठाहियो ऐं पोइ उतां जी जेका आहे जमायत जा जेके बि अॻवान हुआ उन्हनि खे हुन फायूं ॾिनियूं, पोयां उन्हनि जी धीउ सभिनी खे फायूं ॾिनियूं। छा उन वटि एतिरा माण्हू न हूंदा 100 माण्हू जमायत वटि जेको शेख मुजीब जे स्टेचू खे खणी वञनि ऐं लाहींदा आहिनि, डाइनि पिटाइनि? ओबियसली आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त बंगाली जेके माण्हू आहिनि उहे मज़हबी पूरे बरे सगीर में सभ खां वधीक मज़हबी माण्हू बंगाली आहिनि। ठीकु है, तव्हां जेकॾहिं 47 खां अॻु में ॾिसो न, ही जेका पाकिस्तान ठाहिण वारी जेका भोरी हुई न, उहा हितां जे माण्हुनि खे न हुई, इवन पंजाबियुनि खे न हुई, उहो बंगालियुनि खे हुई। ही त पोइ दोस्त वापसी ते धणी थिया, जदोजहद त सॼी हुननि जी हुई। ठीकु है, ऐं उहो प्योर रिलीजियस बुनियादनि ते। ऐं पोइ ठीकु आहे, हुननि जा जेके नेशनल सेंटिमेंट्स आहिनि टूवर्ड्स देयर कल्चर एंड लैंग्वेज, बट उहे जेके मज़हबी आहिनि उहे वधीक आहिनि बनस्बतन जेके बि असां साउथ एशियन पीपल आहियूं उन्हनि सभिनी खां। हाणे अहिड़ी सोसाइटी में जमायत इस्लामी जो हुअण का माना तजुब जहिड़ी ॻाल्हि न आहे। थी सघे थी जमायत इस्लामी हितां जी विंग हुई हिन जमायत इस्लामी जी, उन जो नालो को बि हुजे, थी सघे थी, पॉसिबल इहो आहे। ठीकु है, ऐं माण्हू जेके आहिनि उहे मज़हबी जुनूनी जेके आहिनि, उहो जेकॾहिं 16 करोड़ अवाम आहे त उन में कोई 10-15 लख जेके आहिनि उहे थी सघनि था। ऐं उन्हनि खे जेको आहे जमायत जे जेके बि पॉलिसीज़ आहिनि उन्हनि सां हिमायत बि थी सघे थी। असां वटि हिते जमायत इस्लामी जॾहिं कराची में को सुठो कमु करे थी त दोस्त चंद शऊर रखंदड़ सेक्युलर उहे चवंदा यार हाफ़िज़ नईम तमामु भलो कमु करे पियो, कराची जे माण्हुनि लाइ बीठो आहे। त अहिड़ी सोच हर सोसाइटी में हूंदी आहे। मंसूर, सोसाइटी खे सम्झण जी थोरी आउं सम्झां थो ज़रूरत हूंदी आहे त माण्हू छा था चाहिनि। बाक़ी ॿी ॻाल्हि तव्हां ॻाल्हि कई त उन्हनि जो इंटरनेशनल जेको रोल आहे, आउं सम्झां थो इंटरनेशनल रोल हूंदो। बाक़ी जेको किरदारु अदा कयो हुयो उहो जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, मिसाल जे तौर ते बीएनपी आहे। हाणे बीएनपी जी जेका लीडरशिप आहे कंप्लीट सॼी खे जेल में हणी छॾियो, शेख हसीना। ठीकु है, त उहो चाहींदा त अहिड़ो जेको मूवमेंट आहे या ही जेका मौजूदा हालतूं आहिनि उन्हनि खे इस्तेमालु नथा कनि। हिते असां वटि कम्युनिस्ट आहिनि, उहे चवंदा आहिनि असां तयारी पिया करूं, हालतुनि जो फ़ाइदो वठंदासीं। ठीकु है, सो सम्झ त बीएनपी जेको आहे बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी, उन हालतुनि जो फ़ाइदो वरितो आहे। उहे हालतूं जेके मजमूई तौर ते शेख हसीना जे फेवर में न हुयूं, पोइ खणे उन्हनि जी पॉलिसीज़ तहत सही या बांग्लादेश जी जेका इकोनॉमिकल आउटपुट आहे उन जे तहत सही। सो हुन उन हालतुनि जो फ़ाइदो वरितो आहे। बाक़ी उन जे अलावा ॿियो को मूंखे रोल नज़र नथो अचे बीएनपी जो। ऐं बीएनपी जी हुकूमत जेका आहे उहो बि घणो वक़्तु न हले सघंदी, छाकाणि त जमायत ऐं बीएनपी जो बि पाण में किथे न किथे सम्झ खां ॿाहिरि जेको ख़ालिदा ज़िया आहे, उहो बि पंहिंजे जोर में सेक्युलरिस्ट ऐं थोरी सम्झो त वेस्टर्नाइज़्ड औरत आहे, उहो जमायत जे माण्हुनि सां घणो वक़्तु न हले सघंदी, आउं ईअं सम्झां थो। सो हाणे बहरहाल जेको अहम ॻाल्हि उहा इहा आहे त जेको शेख हसीना जो पुटु उन चयो त हाणे बांग्लादेश खे पाकिस्तान थियण खां केरु नथो बचाए सघे। हुन इहा ॻाल्हि तमामु ज़बरदस्त कई त बांग्लादेश वटि हाणे अहिड़ो को बि माण्हू या लीडर न आहे जेको हुनखे पाकिस्तान थियण खां बचाए सघे। बांग्लादेश कंप्लीट हिकिड़ो फंडामेंटल इस्लामिक कंट्री बणिजण वञे। अच्छा हफ़ीज़, ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। बिल्कुलु कल्ह ॿियो त ठीकु, जेको कुझु बि थियो सरकारुनि जे ख़िलाफ़ बग़ावतूं बि थींदियूं आहिनि ऐं हसीना वाजिद जी जेका सरकार हुई उहा का फिडल कास्त्रो जी सरकार कान हुई, इनकलाबी सरकार कोन हुई त जंहिंजे ख़िलाफ़ को अवामी रद्द अमल न अचे या उन्हनि जे ख़िलाफ़ को माण्हू रोडनि रस्तनि ते न अचनि।
उहो त यकीनन थियो उनखे उतां निकिरणो पियो भारत लाइ, पर शेख मुजीब जा जॾहिं मूं मुजस्मा ॾिठा उन्हनि खे बेदर्दी सां टोड़े वियो, न रुॻो एतिरो पर पाण छा चऊं त उन्हनि खे जूतनि जा हार पाराया विया ऐं क्रेनुनि सां बाक़ाइदगी सां उन्हनि जा मुजस्मा टोड़े उन्हनि जूं मुंडियूं लाथियूं वयूं। ऐं मूंखे उन वक़्तु इहा ॻाल्हि यादि आई त राजीव गांधी जॾहिं क़तलु थियो तॾहिं साईं जीएम सैद वटि कुझु परॾेही सहाफ़ी आया ऐं उन्हनि साईं खां पुछियो त राजीव गांधी जे क़तल ते तव्हां छा चवणु चाहींदव? तॾहिं साईं जीएम सैद चयो त आऊं फ़क़ति एतिरो चवंदुसि त एशिया पंहिंजे मौसननि जो क़ातिल रहियो आहे ऐं उन पंहिंजे मौसननि खे ॾाढी बेदर्दी सां कुठो आहे। सो कल्ह अहिड़ो ई नज़र आयो हसीना वाजिद जे ख़िलाफ़ जेको बि थियो उहो बंगाली अवाम खे हक़ आहे त हू कनि, पर कंहिं बि ॿाहिरीं मुदाख़लत जो शिकार न थियनि ऐं पंहिंजे बानी जा ईअं मुजस्मा टोड़णु सचपच त इहा ॾाढी दुखदायक ॻाल्हि आहे। अॻु में जॾहिं सोवियत यूनियन जो कोलेप्स थियो, सोवियत यूनियन जो टुटणु थियो, उन वक़्तु लेनिन जे मुजस्मनि खे बि ईअं रसनि सां टोड़ाए ऐं किरायो वियो ऐं कल्ह बंगाल में आज़ादी जे इमाम खे ऐं ॾखिण एशिया जे अंदरि हिकिड़ो तमामु वॾो इनकलाबी अॻुवान हुन जे मुजस्मनि खे ड्राइण ऐं सचपच त उहा अफ़सोसनाक आहे। ख़ैर तव्हां हिन ते का आख़िरी ॻाल्हि चवणु चाहियो त ठीकु आहे, छो त पाण वटि टाइम तमामु घटि आहे। मंसूर सिंपल जमायत छोकिरा हुआ 100 150 200 जिन मुजीब जे मुजस्मनि खां जेको आहे इहो हालत कई। हाणे जमायत जी कावड़ जेका आहे उहो जाइज़ हुई मुजीब ते, उन जो पोयां पूरी हिस्ट्री ॿुधाईंदो आयो आहियां त हुननि हिकिड़े हिकिड़े माण्हू खे चूंडे जेको आहे उहो फाई ॾिनी। न सिर्फ़ु मुजीब जी जेका मौजूदा उन महिल वारी हुकूमत हुई उन में बि ऐं शेख हसीना त पोयां घटि ई न कयो। ठीकु आहे, त हुननि हिकिड़े हिकिड़े माण्हू खे उन्हनि जे अॻुवान खे हुननि फाई ॾिनी जेको मुलविस हुयो पाकिस्तान जी आर्मी सां गॾु हुयो 71 खां पहिरीं। त हुननि जी कावड़ हुई ऐं उन्हनि उन जेका सदियूं पुराणी जी सिंधी में जेको हूंदो पलांद पुराणा न आहिनि थींदा, सो उन हालतुनि जो फ़ाइदो वठंदे हुननि पलांद पंहिंजो वापसि कयो। बाक़ी आई बिलीव के बंगाली अवाम जेके आहिनि उहे अञा बि उहो जेको मुजीब जी हेॾो वॾो जेको रोल हो उन में मजमूई तौर ते मुस्तफ़ीद आहिनि ऐं उन ॻाल्हि खे ज़रूरु सम्झंदा हूंदा। बाक़ी जेके हालतूं जुड़ियूं हुयूं 10 लख माण्हू जीअं मिसाल जे तौर ते बैरिया टाउन में थियो, हाणे बैरिया टाउन में हुआ त 2 लख माण्हू, पर हिकिड़ा जेके बि छोकिरा विया या जिन बि बैरिया टाउन में उन महिल उहो तोड़ फोड़ कई त उहो लीडर स्टेजिस ते बीठा हुआ। तव्हां हुया अलाए न, पर मूं उहो ॻाल्हि गौर सां ॿुधी, उन्हनि डिसोन कयो, उन्हनि चयो त ही छोकिरा असांजा न आहिनि। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर जॾहिं बि हुजूम गॾु थींदो आहे त उन में अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजी कावड़ कंहिं न कंहिं तरीक़े सां कढंदा आहिनि। सो इहा आहे आई थिंक हुजूम मां कुझु छोकिरा जज़्बाती जिन खे शायदि उहो अंदाज़ो ई न आहे त आज़ादी कहिड़ी शइ आहे ऐं शेख मुजीब केॾो वॾो माण्हू हूंदो आहे। छाकाणि सोसाइटी पूरी शौर याफ़्ता हुजे लाज़मी कोन्हे, सोसाइटी पूरी जेका आहे उहो पंहिंजे जेके आज़ादी जा इमाम आहिनि उन्हनि जी मोहसिन हुजे या उन्हनि जी इज़त करे, उहो बि ज़रूरी न आहे। सो सोसाइटी जा डायनामिक्स आहिनि उहे तब्दील थींदा रहंदा। अच्छा हाफ़िज़, तमामु वॾी महिरबानी तव्हां हिननि समूरनि बंगाल जे मामलनि ते जेका बि हुते डेवलपमेंट थी आहे उन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई। मां हुन ते पंहिंजा के बि रिमार्क्स नथो ॾियां, इहो पाण पंहिंजे ॿुधंदड़नि ते छॾियूं था, ॾिसंदड़नि ते छॾियूं था त हू इन मुतलिक़ कहिड़ी राय था ॾियनि ऐं हिन तव्हांजे समूरी जेका तव्हां गुफ़्तगू कई, जेका तव्हां ॻाल्हि ॿोल कई, हुन ते हू पंहिंजी कहिड़ी राय था ॾियनि। सो दोस्तनि खे असां गुज़ारिश कंदासीं त हू ही सेशन ॿुधनि ॾिसनि ऐं उमेद आहे मूंखे त जेके दोस्तनि जा तमामु घणा मुंझारा आहिनि उहे हफ़ीज़ जेका अॼु गुफ़्तगू कई उन जे ज़रिए हल थी वेंदा ऐं पोइ तव्हां लाज़मी तौर ते पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर कयो ऐं पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कयो जीअं असांखे पंहिंजी दुरुस्तगी करण में बि मदद मिली सघे। सो हफ़ीज़ तव्हांजी वॾी महिरबानी, पाण वरी ॿिए कंहिं सेशन ऐं मौज़ू सां गॾु मिलंदासीं। महिरबानी। थैंक यू सो मच मंसूर।